रानीपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर में मौलाए कायनात अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जे निस्बत सां 21 रमज़ान शरीफ़ ते जियो गांगरा होटल एंड रेस्टोरेंट कुंभ रोड रानीपुर ते होटल जे मालिकनि उस्ताद मोहम्मद नवाज़ गांगरो ऐं संदसि भाइरनि जे तरफ़ां इफ़्तार पार्टीअ जो इंतज़ाम पिणु कयो वियो, जंहिंमें केतिरनि ई ग़रीब अमीर हिक दस्तरख़ान ते इफ़्तारी कई। इफ़्तार पार्टीअ में सियासी समाजी अॻवान तनवीर अहमद वसाण, प्रोफेसर अल्लाह वधायो राजपर, डॉक्टर इम्तियाज़ अली वसाण, डॉक्टर अब्दुल सत्तार मेमन, उस्ताद वक़ार अहमद जूनिजो, प्रोफेसर अली अकबर वसाण, ज़वार शाह, सहाफ़ी फयाज़ हुसैन राजपर, सीनियर सहाफ़ी अब्दुल शकूर वसाण, सहाफ़ी निसार अहमद सहतो, सहाफ़ी आफ़ताब हुसैन अब्बासी, सहाफ़ी मदद अली सोलंकी, सहाफ़ी सनाउल्लाह शाहणी, असद अली वसाण, फ़कीर मोहम्मद अब्बासी ऐं भरपासे जे दोस्तनि शिरकत कई। उन मौक़े ते उस्ताद मोहम्मद नवाज़ गांगरो जिन आवाज़ सिंध न्यूज़ जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयो त अल्लाह पाक जा लख अहसान आहिनि जिन मूंखे हिमत ॾिनी। मां इंशाअल्लाह हर साल इन तारीख़ ते रोज़ो अफ़्तारी कराईंदुसि। होटल जे मैनेजर फयाज़ हुसैन कांदरो जिन आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो।